अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। कराची खां मच्छर कॉलोनी में 2 ॼणनि जे क़त्ल वारे केस अहम रुख इख्तियार करे वरितो आहे। अवां खे ॿुधायूं पिया त डॉक्स थाणे ते दाख़िल थियल 2 ॼणनि जे क़त्ल केस में गिरफ़्तार 15 जवाबदारनि मां 13 ॼणनि जा सुञाणप कार्ड ई न आहिनि। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। कराची खां पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त पुलिस टीम केस में फोरेन एक्ट जा कलम बि शामिल करण लाइ आला ऑफिसर्स खां इजाज़त घुरी वरिती आहे। गिरफ़्तार ऐं रूपोश केतिरा ई जवाबदार गैर क़ानूनी तौर तरसियल आहिनि, जिन जो को बि रिकॉर्ड मौजूदु नाहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला सोलंकी, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, पुलिस जे ज़रियनि मूजिब त डाक थाणे ते दाख़िल थियल 2 ॼणनि जे क़त्ल केस में अहम रुख अख़्तियार करे वरितो आहे। जॾहिं त गिरफ़्तार थियल 15 जवाबदारनि मां 13 ॼणनि जा सुञाणप कार्ड ई न आहिनि। जॾहिं त पुलिस टीम केस में फॉरेन एक्ट जा कलम शामिल करण लाइ आला ऑफिसरनि खे इजाज़त घुरी वरिती आहे। उन्हें ख़त लिखी छॾियो आहे। जॾहिं त पुलिस जे ज़रियनि मूजिब त गिरफ़्तार ऐं रूपोश केतिरा ई जवाबदार गैर क़ानूनी तौर तरसियल आहिनि, जिन जो को बि रिकॉर्ड कंहिं बि सरकारी ऑफिस में मौजूदु ई न आहे। पुलिस ॿुधायो आहे त गिरफ़्तार जवाबदारनि मां 13 ॼणनि जो को बि रिकॉर्ड मौजूदु न आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जांच कईसीं पर उन्हनि जो को रिकॉर्ड न मिली सघियो आहे। न ई कंहिं ऑफिस में हुननि जो रिकॉर्ड मौजूदु आहे। जंहिं त अहिड़ो ख़त जेको आहे सो पंहिंजे आला पुलिस ऑफिसरनि ॾे लिखियो वियो आहे त केस में फॉरेन एक्ट जा कलम बि शामिल कया वञनि, छाकाणि त हिते जेके मौजूदु माण्हू आहिनि उहे गैर क़ानूनी तौर ते पाकिस्तान में रहियल आहिनि, मुल्क में रहियल आहिनि। तंहिं करे जेको आहे सो जांच पुलिस पंहिंजे आला ऑफिसरनि खां हिकु भेरो ॿीहर इजाज़त घुरी वरिती आहे। जॾहिं त उनखां अॻु में बि जेको केतिरा दफ़ा उन जांच ऑफिसरनि चयो त हिननि जेको रिकॉर्ड ई मौजूदु न आहे। तंहिं करे जेको आहे सो इन केस में जेको फॉरेन एक्ट आहे उन्हनि जो कलम पिणु शामिल कयो वञे। जी वॾी महिरबानी नाज़िम। कराची खां अब्दुल्ला सोलंकी तफ़सील ॾिना आहिनि।